अस्सलाम वालेकुम। अॼु आहे छंछर, कहिड़ी 14 नवंबर। 14 नवंबर ऐं असां वञी रहिया आहियूं हैदराबाद। ऐं इहो मां तव्हां सां पहिरीं शेयर कोन कयो आहे त वञिणो आहे ज़रूरी, कंहिंजी शादी आहे, पर असां शादीअ में न वेंदासीं छो त हॉल वग़ैरह बंदि थियण जो ख़दशो आहे। हिन करे सोचियोसीं त ॾींहं जो ॾींहं खां उन्हनि वटां थी मोटी अचूं। ऐं के तालुक अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे असां नज़रअंदाज़ न करे सघंदा आहियूं, लाज़मी वञिणो हूंदो आहे। सो हलूं था हाणे, ऐं जेको कुझु थियो, जेको कुझु शेयर करण जहिड़ो हूंदो उहो इनशाला तव्हां सां ज़रूरु शेयर कयूं। ऐं मां पंहिंजो हीउ ड्रेस पातो आहे जेको मां तव्हां सां शेयर करे चुकी आहियां। हिकु पूरो ई कंप्लीट ड्रेस मां तव्हांजे साम्हूं ठाहियो। ऐं हिकिड़ी ॿी नंढड़ी शइ बि शेयर कयां जेका मुंहिंजे लाइ इलाही इंपॉर्टेंट आहे। उहा आहे मुंहिंजी हीअ रिंग, जेका मुंहिंजी एंटीक रिंग आहे। ऐं मुंहिंजी जेके कलेक्शन में 2-3 एंटीक मुंडियूं आहिनि, उन्हनि मां हीअ सभिनी खां मोस्ट फेवरेट आहे। सो इहा पाए मां ॾाढी ख़ुशि थी थियां। अॼु मां सोचियो थोरो मेकअप बि कंदमि, पर जेको मास्क पाइणो आहे त पोइ को फ़ाइदो न आहे कुझु बि करण जो, इन करे असां ईअं ई बिस्मिल्लाह करे हलिया आहियूं। असां हिन महिल मलीर कैंट में पेट्रोल भरायोसीं ऐं हाणे सफ़र रवां दवा आहे। नर्सरीज़ में त मुंहिंजी बसि दिलि चवंदी आहे गिरी वञा त वरी निकिरां ई न ॿाहिरि, पर एतिरा प्लांट्स मां वठी नथी सघां छो त घर में जाइ पूरी सारी आहे। मथे त इलाही जाइ आहे, टेरेस ख़ाली पियो आहे, छत ख़ाली पई आहे, पर मूं में एतिरी हिमत न आहे त मां एॾो मथे ताईं कमु करे सघां। ऐं मेंटेन करण लाइ ज़ाहिर फुल टाइम ॾियणो थो पए, तंहिंजे करे मां पाण खे महदूद करे छॾियो आहे। सिर्फ़ु हेठि अङण में जेका थोरी घणी जाइ आहे एसि ताईं। हिते कंटिन्यू इलाही सारियूं नर्सरीज़ आहिनि। यानी हिन सॼी लाइन में नर्सरीज़ ईअं आहिनि जो हिकिड़ी ख़तमु थिए थी, किथे रोड जो को ब्रेक थो अचे त उनखां पोइ वरी उतां ॿी थी शुरू थी वञे। ऐं यानी आहिनि ई आहिनि पूरे हिन पट्टीअ सां। अलाह से माण्हुनि खे शऊर ॾे सभिनी खे त पंहिंजे घरनि में आसपास प्लांट्स ज़रूरु पोखिनि। ऐं मां त हमेशह, असां त फ्लैटनि में रहिया आहियूं, नंढी नंढी गैलरीज़ हूंदियूं, तॾहिं बि मां उन्हनि में 2-3 कूंडियूं ज़रूरु रखंदी हुअमि, या अहिड़ी कावल हणंदी हुअमि जेका मथे ताईं मां छित ताईं चाढ़े सघां, त जीअं वधीक सावक महसूसु थिए, थोरी स्पेस में घणो सावक। हीअ आहे बहरिया टाउन। हितां खां सॼो जेको आहे मेहरान यूनिवर्सिटी जो एरिया आहे, ऐं साम्हूं जेका बिल्डिंग ईंदी हाणे हीअ आहे मेहरान यूनिवर्सिटी जो रिसर्च सेंटर। ऐं जाम शोर खे चवंदा आहिनि इल्म जो शहर, छो त सिंध जूं 3 वॾियूं यूनिवर्सिटीज़ हिते आहिनि, इंजीनियरिंग यूनिवर्सिटी मेहरान, ऐं मेडिकल यूनिवर्सिटी ऐं सिंध यूनिवर्सिटी। मां चाहियां पई त दरिया भरियां, सिंधू दरिया सुको पियो आहे, ख़ाक थी उॾरे, किथे किथे पाणी जो को दुॿो बीठो आहे, ऐं ख़बर न आहे कैमरा में नज़र बि अचे थो या नथो अचे, पर बसि ईअं न जीअं दरिया जो साह घुटिजी वियो हुजे, हिते ईअं अची दरिया जो साह ॼण घुटिजी थो वञे। त पोइ मां ॾिठो त मां एतिरा पैसा ई न खणी आई आहियां।
अञा ताईं सिंधू दरिया हले पियो। किथे किथे हिन में पाणी आहे, हिन एरिया में थोरो पाणी अथसि। बाक़ी त ही सॼो दरिया जे पेट में घर ठही विया आहिनि। अॻिते थियूं ॿोॾियूं अचनि त दरिया खे जॾहिं ॿोॾि थी अचे ऐं बरसाति थी थिए त जाइ नथी मिले पाणीअ खे त केॾांहुं वञे, पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे त शहरनि में ई किरंदो। ऐं हैदराबाद शहर शुरू थी वियो आहे। हे सॼो जेको कुझु मां हिन महिल ताईं रिकॉर्ड थी कयां शहर जे बारे में, इहो शहर खां ॿाहिरि ई आहे। यानी शहर एतिरो फैलिजी वियो आहे। पुराणो हैदराबाद त इलाही अंदरि किथे सिमटियल आहे। हीअ ॿाहिरि जेके नयूं आबादियूं ठही वियूं आहिनि उहे आहिनि। जाम शोरे वारो टोल प्लाज़ा आहे। हैदराबाद वारो अलाए छो ख़ाली पियो हो सफ़ा। ऐं बसि पहुची विया आहियूं तक़रीबन असां। बाक़ी अंदरि शहर वेंदे वेंदे अञा थोरो टाइम लॻंदो। हिते त सॼियूं ट्रकूं आहिनि, छा भरियां। मुख़्तलिफ़ शयूं विकिणण वारा हमेशह वांगुरु। ॾुख बि थींदो आहे हिननि जो, अलाह साईं ॾाढा महिनती माण्हू आहिनि। सॼो ॾींहुं रोडनि ते थाॿा खाइण। अलाह हिननि जे रिस्क में बरकत ॾे। ओके सर। व्हीकल नंबर WEQWE। वाह 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 वाह, इहो असांजो अथव रिकॉर्ड कीपिंग। हिते सॼा शादी हॉल आहिनि, अचनि ई नथो, रिकॉर्ड ई नथा थियनि। परे परे आहिनि सभु। ये रोड केड़ो आहे? नाला विसरी नाला मां भी विसरी वई आहियां। जामसरो रोड, इन पूरे के जामसरो रोड चलंदा। अच्छा, बताइए अगर सां पोयां मुड़ंदासीं त इहो जामसरो वेंदो। हिते कंटिन्यू वरी नर्सरी आहे हिन पूरी पट्टीअ में। ऐं हीउ सिधो रोड जेको आहे कैंट एरिया में वेंदो, त हिन पासे बि नर्सरीज़ इलाही हूंदियूं आहिनि हमेशह। काफ़ी दफ़ा हितां मां वठंदी बि हुयसि प्लांट्स। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे जेतिरियूं घणियूं नर्सरीज़ हुजनि ऐं माण्हू मोटिवेट थियनि। छल सुठा सुठा प्लांट्स ॾिसी उन्हनि खे आइडिया अचे। ऐं हिते रोड में ही प्लॉट ब्रेक आयो, वरी हिकिड़ी ॿी नर्सरी शुरू थी वई। ऐं ॿिन्ही पासे, रोड जे ॿिन्ही पासे, हिन पासे बि तव्हां ॾिसंदव त नर्सरीज़ आहिनि। हिन पासे त कंटिन्यू आहिनि। ऐं टिकर जा ऐं सीमेंट जा सॼा डेकोरेशन जा सामान।
साॻी रोड ते साॻी पट्टी ते वरी ॿी नर्सरी आहे ऐं पूरो ई सॼो बेल्ट जेको आहे ग्रीन आहे। एॾा सारा रिक्शा हिते इन लाइ बीठा आहिनि जो हिते बस स्टॉप आहे। कराची खां या ॿियनि शहरनि खां सखर लाड़काणे खां जेके बि बसिस ईंदियूं आहिनि त हिते आसपास हिननि जो स्टॉप आहे, इन करे हिते तव्हांखे रिक्शा जेके आहिनि उहे घणा नज़र ईंदा। ॾिसंदा हलो नर्सरीज़, केॾो मज़ो थो अचे। KFC, डोमिनो गुज़री वियो, कासिम बैंक्वेट। ये तो सब डिस्टेंस शयूं आहिनि, तो सब बता बाकी एंट्रेंस ये कैंट एरिया है ऐं तारिक मूंखे इंस्ट्रक्शन ॾींदो तो हले त कहिड़ी शइ रिकॉर्ड करणी आहे कहिड़ी न आहे करणी, छो त हिते कुझु पाबंदियूं आहिनि वीडियोज़ या फोटोज़ ठाहिण जे सिलसिले में। होश मोहम्मद शीदी फ्लाईओवर गुज़री वियो ऐं ही मशहूरु राणी बाग हैदराबाद जो सम्झो सुञाणप चवां या शान चवां या जेको बि आहे राइट साइड खिले थो शान वारी ॿियो न थो अॻियां ईदगाह जा मीनार बि तव्हां ॾिसी सघो था। झूला राणी बाग में अंदरि ज़ू बि आहे हिकिड़ो ऐं फनलैंड बि आहे ऐं जीअं हूंदो आहे कंहिं बि घुमण फिरण जी जाइ ते झूला वग़ैरह तव्हांखे थोरा नज़र ईंदा परियां। हाणे ॾाढो ॾिठो छा आई लव हैदराबाद। इहो ॿिए हंधि बि हिकिड़े हंधि मां ॾिसी आयमि, कंटेनर ते हुयो वॾे ते स्टार्टिंग में, पर मां भरे न सघियमि। ऐं ही शहबाज कलंदर फ्लाईओवर अॻियां बि अथव नज़ीर हुसैन फ्लाईओवर, उनजो नालो ई न खण चंड्रे जो जो नालो अञा चेंज न कयो अथऊं न उहो छो कंदा। ही स्कूल ऐं कॉलेज आहे, काउंटी गर्ल्स कॉलेज ऐं स्कूल आहे। इहो सॼो जियो आर कॉलोनी आहे, जियो आर कॉलोनी ऐं गॾु गॾु वाधूआ हलंदो थो अचे हिन सां। वाधूआ हैदराबाद जो मशहूरु आहे जेको काफ़ी डिघो आहे ऐं असांजो घर बि उते ई हूंदो हो हुनजे किनारे रोड ते। सो वण ॾिसो, सावक ॾिसो, केॾो सुहिणो थो लॻे। छांव लॻी पई आहे। हिते वरी हिकिड़ी नर्सरी आहे। ऐं साम्हूं कहिड़ो इहो फ्लाईओवर आहे, हिन नालो चेंज थियणु घुरिजे। माना हिन कारखाना ई सम्झो जिते ही पॉलिश थींदो आहे, टाइल्स थियूं ठहनि ऐं पूरी पट्टी हीअ सॼी मार्बल जे कम जी आहे। असांजो बि जॾहिं हैदराबाद वारो घर ठहियो त मार्बल जेको आहे हिन ई मार्केट मां आयो हुनजे लाइ। हिन एरिया खे सॾिबो आहे नओं पुल। हिते पूरी लुंडा बाज़ार आहे। हाणे त इहा पुल पुराणी थी विया, पर जॾहिं ठही त नओं पुल, नया पुल, त हीअ सॼी मार्केट आहे हिते लुंडा बाज़ार जी। हिन महिल कपिड़ा ऐं जूता घणा पिया आहिनि ऐं मां जॾहिं SOS विलेज जा घर डेकोरेट पई कयां त मां उन्हनि जे लाइ सॼो मटीरियल हितां वठी वई हुयमि, जेके फ्रेम्स ऐं डेकोरेशन पीसिस ऐं अहिड़े क़िस्म जूं सभु शयूं।
जंहिं घर वियासीं उतां थी आया आहियूं ऐं हाणे हीअ असां गाड़ी खाते मां गुज़री रहिया आहियूं हैदराबाद जो पुराणो ऐं मशहूरु इलाइक़ो ऐं पुराणो हैदराबाद ऐं हीअ आहे हैदर चौक हैदर बख़्श जतोई जे नाले ते इहो चौक आहे ऐं साम्हूं हीअ ॿ हथ ठहियल आहिनि दुआ वारा तस्वीर बि पियल अथसि वरी पाकिस्तान जो झंडो बि अथसि इहो हाणे आयो हा इहो अॻु में झंडो न हूंदो अॻे रुॻो सिर्फ़ु हथनि जे रंग जा हथ हूंदा हुआ हाणे रंगीन थी विया आहिनि सो हीअ आहे गाॾी खातो हैदराबाद हाणे यूनिवर्सिटी हा सिंध यूनिवर्सिटी जो ओल्ड कैंपस एल्सा गाजी के एल्सा गाज़ी कैंपस बि ईंदो हाणे उहो बि तव्हांखे ॾेखारियां थी ऐं जेके मुंहिंजा इंडियन भाउर भेनर ॾिसनि था उन्हनि खे ॿुधायां थी इहो विद्यालो मशहूरु हूंदो कंहिं ज़माने में हिंदुस्तान पाकिस्तान थियण खां पहिरियों पोइ हिते जेको आहे सिंध यूनिवर्सिटी जो पहिरियों कैंपस थियो ऐं हाणे बि उहो ई कैंपस आहे उनखे अञा ताईं ओल्ड कैंपस जे नाले सां सॾींदा आहिनि ऐं उहो जेको विद्यालो हो उहो आहे हाणे मॉडल स्कूल सो ही हैदराबाद वारनि मां इंडियन जेके आहिनि मुंहिंजा फ्रेंड्स उन्हनि मां अगरि कंहिं हैदराबाद जो ज़िक्र ॿुधो आहे या उन्हनि जा वॾा अगरि हितां कॾहिं थी विया आहिनि ही उहे बिल्डिंग सभु पुराणी हिंदुनि जे ज़माने जी ये कोर्ट आहे सिविल कोर्ट राइट ते ॾिसो हा हिकिड़ो मिंट ओल्ड बिल्डिंग हुई न ऐं हिन पासे ही कोर्ट जी बिल्डिंग आहे थोरो स्लो कजांइ हे आहे उहो एल्सा काज़ी कैंपस आहे हींअर सिंध यूनिवर्सिटी जो पहिरियों कैंपस ऐं उहो विद्यालो हिंदुस्तान पाकिस्तान ठहण खां पहिरियों ये पुराणी बिल्डिंग हिन जी ख़ैर रेनोवेट थियल आहे हाणे त पर बिल्डिंग जो रूप जेको आहे उहो ई आहे त ही फ्रंट ते मॉडल स्कूल आहे हिन जी बैक साइड ते ओल्ड कैंपस आहे सिंध यूनिवर्सिटी जो ऐं हाणे मेन कैंपस जेको आहे उहो जामशोरे में आहे इलाही अरसे खां ही भी कोर्ट जो एरिया है ये ब्लू कलर जो जेको बॉर्डर तव्हां ॾिसो था इन जे परे पासे इहो सॼो कोर्ट जो इलाइक़ो आहे इनखे चइबो आहे फातिमा जिना रोड अच्छा फातिमा जिना रोड नेशनल बैंक जी मेन ब्रांच आहे या फातिमा जिना रोड ब्रांच ही नेशनल बैंक मेन ब्रांच गुल सेंटर हे मशहूरु आहे हिते गुल सेंटर शॉपिंग सेंटर आहे इहो ऑफिसिस बि आहिनि हिन में ऐं होटल बि आहिनि बैक साइड ते हिन जे रेस्टोरेंट्स ऐं ही अॻियां जिमखाना ईंदो न हा लेफ्ट ते जिमखाना हीअ है थधी सड़क सिंधीअ में थधी सड़क चवंदासीं उर्दू में ठंडी सड़क चवंदा आहिनि पर असां सिंधीअ में थधी सड़क छो त हिनखे थधी सड़क इन लाइ चवंदा जो हिन ते वण ॾाढा हूंदा ॿिन्ही पासे खां पोइ त हिन ते फ्लाईओवर ठहिया आहिनि अलाए छा छा थियो आहे रोड वग़ैरह ठाहिया अथनि त सॼी जेका आहे उहा पुराणा वण घणा जेके आहिनि कटिजी विया आहिनि ऐं त एल्पाइन व्यू हिन पासे गुल सेंटर जी मेन बिल्डिंग आहे हीअ आहे हैदराबाद जिमखाना जी बिल्डिंग जंहिंमें चप्पल पाए वञण अलाउ न आहे अच्छा ऐं ही कंटिन्यू असां जेको आहे थधी सड़क ते हली रहिया आहियूं हाणे जेके ही वण तव्हांखे नज़र था अचनि अच्छा ही स्टेट बैंक जी बिल्डिंग आहे ही स्टेट लाइफ जी आहे स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जी बिल्डिंग आहे हैदराबाद ऑफिस स्टेट लाइफ जी बि त हिते ई काथे हुई स्टेट लाइफ जी अॻिते आहे उन ॾे न वेंदासीं चओ त वठी न हलण जी ज़रूरत न आहे हे वण जेके ॾिसो था इहे रिसेंट पोखियल आहिनि हिननि वणनि में पुराणो वण हाणे कोई बि न आहे उहे जेके हिन रोड जो शान हूंदा हुआ जिन जे करे हिन रोड खे थधी सड़क चयो वेंदो हुओ उहे वण हाणे कोन्हनि हिते उहे वण कटिजी विया आहिनि सभु ॾाढो ख़ूबसूरत मशहूरु रोड आहे हैदराबाद जो ऐं ॾाढो ख़ूबसूरत व्यू आहे बहितरीनु हिकिड़ो मंज़र तव्हांखे नज़र ईंदो हूंदो ये शहबाज बिल्डिंग है न हे डिफेंस अपार्टमेंट हा पोस्ट ऑफिस जी बिल्डिंग इहा गुज़री वई
ये तो शहबाज बिल्डिंग, ये शहबाज बिल्डिंग आहे। हिते ॾाढा सारा ऑफिसिस आहिनि हिन पासे, ये सिविक ऐं हिन सेंटर पासे हैदराबाद जो सिविक सेंटर आहे। सिविक सेंटर बोर्ड गिरी पियो। हा बोर्ड किरंदा त पोइ लॻंदा मुश्किल सां। ही ये आहे शहबाज सिविक सेंटर ऐं हिन साइड ते शहबाज बिल्डिंग। हिते सॼियूं सरकारी ऑफिसूं आहिनि डिस्ट्रिक्ट जूं पूरियूं, मुंहिंजे ख़्याल डिस्ट्रिक्ट जूं न। हाँ डिस्ट्रिक्ट जो एडमिनिस्ट्रेशन पूरा ब्लॉक सिते हा, ऐं फ्लाई ओवर आहे, असां हिन ते नथा वञूं, असांखे हेठि वञिणो आहे। यो लाल शहबाज कलंदर फ्लाई। हा, हे कलंदर शहबाज फ्लाई ओवर हितां असां पहिरियों गुज़रियासीं, पहिरियों हिन जे हेठां गुज़री वियासीं, हाणे साइड मां था गुज़रूं, वरी हेठां वेंदासीं पुल जे। हाँ हाणे राइट, ऐं असांखे बेकरी ते वञिणो आहे। वो राइट ते है। अच्छा, हीअ स्कूल पहिरियों बि मां तव्हांखे ॾेखारियो, हितां गुज़री विया आहियूं असां, ऐं हाणे असां फ्लाई ओवर जे हेठां। ऐं हाणे जेको आहे राणी बाग जेको आहे उहो ईंदो मुंहिंजे ये कासमाबाद शुरू लेफ्ट ते। है, हितां खां कासिमाबाद शुरू आहे। ताको हैदराबाद जो ॿियो वॾो। सो ही राणी बाग थोरो हाणे वेझो खां, मां पहिरियों बि हिन जी वीडियो भरी, हुन महिल असां परे रोड ते हुयासीं, हाणे असां हिन ओरे रोड ते आहियूं, तव्हां ॾिसी सघो था। तफ़रीह जाइ आहे, ऐं हैदराबाद में एॾियूं के घणियूं तफ़रीह जायूं न आहिनि, इहा ई हिकिड़ी वाहिद पुराणी तफ़रीह जाइ आहे। हाणे कोविड जे करे बंदि। ऐं कोविड जे करे त ख़ैर सभु कुझु ई बंदि थी वियो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त उन खां पोइ जॾहिं कुझु मशहूरु रेस्टोरेंट्स खुलिया हैदराबाद में, तॾहिं माण्हुनि खे तफ़रीह जे लाइ हिकिड़ी ॿियो बि ज़रियो मिलियो। न त इहो हिकिड़ो वाहिद ज़रियो जंहिंमां न सिर्फ़ु हैदराबाद बल्कि सिंध मां बि माण्हू घणा ईंदा, पूरे सिंध मां। आई लव सिंध, हे फ्लाई ओवर होश मोहम्मद शीदी, हुन जे मथां इहो लिखियो पियो आई लव सिंध टू मच। हीअ आहे वाधूवा रोड। ओ माय गॉड, हिन रोड ते मुंहिंजो घर हुयो पुराणो। वाधूवा नंढो वाह आहे इहो, कंहिं ज़माने में ही जे पासे सां हलूं था हितां खां बनियूं हूंदियूं, ऐं वाह जेको आहे उहो उन्हनि ॿनियुनि खे पाणी पहुचाइण जे लाइ हूंदो, पर हाणे सॼो ॿनियुनि ते बि शहर ठही वियो आहे। ऐं वाह जेको आहे उहो वीचारो बसि गटर थी वियो आहे हिकिड़ो, उन में कोई फ्रेश पाणी न हूंदो आहे, बारिश थींदी आहे त कुझु साफ़ु पाणी हूंदो आहे, न त अलाए छा आहे। सो असांखे हिते बेकरी तां कुझु वठिणो आहे, घर वेंदासीं त ॿ असां पंहिंजूं धीअरियूं घर, मुंहिंजूं धीअरियूं, असां न बल्कि मां पंहिंजूं ॿ धीअरियूं घर छॾे आई आहियां, त उन्हनि जे लाइ कुझु वठी हलां, छो त ॿाहिरि वञिबो आहे न, त घर वारनि लाइ कुझु ज़रूरु वठी अचिबो आहे, त उहो मां वठंदमि हाणे। ऐं बेकरी में अंदरि तारिक वेंदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे मां न वेंदमि, मूंखां पुॼंदो न आहे लहां ऐं वञी शयूं ॾिसां ऐं पोइ सिलेक्ट कयां, त ख़ैर आहे। सो हे वाधूवा जा मंज़र ॾिसंदा हलो। ही कासिमाबाद जो एरिया आहे, ही पोर्ट डेवलप थियल आहे, शहर खां ॿाहिरि आहे, मेन सिटी मां तव्हांखे ॾेखारी थोरी झलक। ब्लैक एंड ब्राउन हिते मशहूरु बेकरी आहे, हिन शहर में ई इलाही सारियूं ब्रांचिस अथसि। सो हिन बेकरीअ तां असां कुझु शयूं वठंदासीं। तेसि ताईं तव्हां थोरा ॿिया बि रेस्टोरेंट्स ॾिसी वठो। हाणे हिन महिल जिते मां बीठी आहियां, हेॾां अपोज़िट साइड वाधूवा जे हुन पासे राइट साइड, हिन महिल असां लेफ्ट साइड आहियूं, राइट साइड ते असांजो पुराणो घर आहे, जंहिं पासे हाणे मां ॾिसंदी बि न आहियां। सो तारिक वञे थो हाणे कुझु वठणु, मां वेट थी कयां, गाॾी में वेठी आहियां। तारिक वियो आहे बेकरी में अंदरि, ऐं जिन जे घर असांखे वञिणो उतां थी आयासीं, ॾाढो मज़ो आयो इलाही टाइम खां पोइ। ऐं मां ही विज़िट, ही ट्रिप जेको आहे ॾाढो इंजॉय कयो आहे, ऐं मूंखे लॻे थो त ही अॼु जो व्लॉग तव्हां बि इलाही इंजॉय करण वारा आहियो। सो यकीनन कमेंट्स कंदव, ॿुधाईंदव त मूंखे बि ख़बर पवंदी त तव्हां कीअं फील कयो आहे। हीअ आहे नसीम नगर चौक। असां वापसीअ जे सफ़र में आहियूं हाणे, ऐं इहो चौक जेको आहे सिधो असांखे पहुचाईंदो हाईवे ते। थोरो मां इन जो बि सोचमि त भरे वठां। हिन घिटीअ में असांजो डॉक्टर हूंदो, साम्हूं हिते असां ईंदासीं, असांजो फैमिली डॉक्टर हो, डॉक्टर आबिद शेख, हाणे त अमेरिका हलियो विया, ऐं असां बि हलिया वियासीं। ही पूरो सीन आहे।
हिननि दुकाननि तां अलाए केतिरा दफ़ा अलाए केतिरियूं शयूं मां वठी वई आहियां घर लाइ ऐं का कंस्ट्रक्शन पई थिए उन सिलसिले में। बाक़ी जॾहिं बि हिन पासे ईंदासीं त तूं भाॼियूं वाॼियूं वठण त आम ॻाल्हि हूंदी, छो त हिते इलाही दुकान हूंदा, इलाही गाॾा हूंदा। हाणे काफ़ी दुकान बंदि करे छॾिया अथऊं, पुराणा थी विया आहिनि, उहे शायदि भञंदा हाणे। ऐं उते कुझु ॿियो ठही वञे, ॿियूं बिल्डिंग्स को प्लाज़ा को कुझु। सो ही आहे वाधूवा रोड। साम्हूं तव्हांखे गेट नज़र ईंदो, इहो वाधूवा ते ठहियल गेट आहे ऐं ॾाढो ख़ूबसूरत ठहियल आहे। अलाए वाधूवा गेट चइबो आहे या हैदराबाद गेट चइबो आहे हिनखे। सो हितां जीअं असां ॿाहिरि निकिरंदासीं तीअं असां हाईवे ते हूंदासीं। सो ही अची वियासीं असां हाईवे ते। नकारात नदी सबका पसे फिरी अखे हलो हलो काक तड़े जितनी हपचार कांधे का भी तवार सबका पसे फिरी अखे हलो हलो काक तड़े नका झलन पल सबका पसे फिरी अखे चंदन चाया आओ राणा रहुरा
वञे थो बेकरी में अंदरि। असां कराची अची विया आहियूं ऐं असां बीठा आहियूं यूनाइटेड किंग बेकरी जे ॿाहिरां। त मूं हिनखे चयो त हुतां त हैदराबाद मां त जेको वठी आयासीं, मां चयोमांसि त अञा हितां कुझु वठी आ त जीअं अॻोपो असां राति जी मानी स्किप कयूं। सो राति जी मानी थींदी ग़ाइबु, असां हिन बेकरी आइटम्स जेके बि आहिनि इन्हनि सां कंदासीं गुज़ारो। ऐं मूंखे उमेदु आहे त हीउ अॼु जो व्लॉग तव्हांखे पसंदि ईंदो। मां अॼु जो व्लॉग हिते ई ख़तमु थी कयां। वोट ज़रूरु ॾिजो, ॿुधाइजो ज़रूरु त तव्हांखे कीअं लॻो। ऐं मूंखे ॾाढो सुठो थो लॻे पंहिंजे उन शहर में वञी जिते मां ज़िंदगीअ जा सभु ख़ूबसूरत साल गुज़ारिया, पर थोरो इमोशनल बि थी वियमि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मूंखे पंहिंजो घर पियो यादि अचे, पर ख़ैर आहे, इहा ई ज़िंदगी आहे। तब्दीली जेका अणटर आहे, तब्दीली लाज़मी आहे दुनिया में। सो हाणे मोकिलायूं था ऐं इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे नए सिज सां वरी नए व्लॉग सां गॾु हूंदासीं। सो मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह भाई।